नाज़रीन, मीरपुर बुरड़े वेझो ॻोठ लाल भट्टीअ में सूफ़ी रागी उस्ताद बहार अली बहार जी 8वीं वरसी मल्हाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे कैसर टांवरी। मीरपुर बुर्ड़ो भरिसां ॻोठ लाल भट्टी में उस्ताद बहार अली बहार बुर्ड़ो जी संदसि ॻोठ में सिंध सुगड़ लोक आदाब सलाद तरफ़ां 8वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें सिंध पंजाब बलोचिस्तान जे नाले वारे सुगड़नि शाइरनि सूफ़ी रागिन वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें सलाद जे मरकज़ी सदर उस्ताद गुलहसन गुल मलिक नाले वारे शाइर सांवल मीर अली सुगड़ नूर अली पिताफी पठान महर पुनल प्यासी करीम बख्श मलिक ऐं ॿिनि भरपूर शिरकत करे उस्ताद बहार अली बहार के भेटा पेश कई। वरसी तकरीब में मौजूद सुगड़नि शाइरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, उस्ताद बहार अली बहार बुर्ड़ो एक वक्त में सुगड़ शायर ऐं सूफ़ी रागी ऐं ही उत्तर सिंध जी एक लोक अदब जी मां त उनखे यूनिवर्सिटी चवंदुसि। हुन जा केतिरा ई शागिर्द सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान में इहो ई सबबु आहे जो टिनी सूबनि जा वॾा वॾा सुगड़ अॼु हिन वरसी में मौजूदु आहिनि। बहार अली बहार बुर्ड़ो फ़क़ीर सिफ़त इंसान हो, वो बुढ़ल साईं जो तालिब हुयो, सलात जो मरकज़ी अॻवान हुयो ऐं सुगड़ भी हुयो, शाइर भी हुयो, क्लासिकल फनकार हो, आम फनकार न हुयो। उस्ताद जा एतिरा शागिर्दनि हज़ारनि जे तादाद में त जंहिं ते बि हथ शफ़क़त जो रखंदो हो उहो नाले वारो थी वेंदो हो। परे बखमल रेशम बदन ते हले छम छम करे छमकार, पर हलन ॾिसी मुझे हबीब जो तुझे से हो शक्ल गुमगार, आए सुआ सजण जी तार अकबर ये छा झलक सिगंदी झले। सच्चाई सिज लहियो बधा मंदाई मोड़, ककर कुल्फत छाइजी आया गिड़बिड़ करे गोड़, तन पाक ज़मीन पिसाई अचे गंदे मींहं गिरोड़, सच्चाई जा सच्चा मोती वया लुड़ी परे लोड़, बाक़ी घणो कमाड़ू गप में काहे पया किरोड़, है अड़नी हिरस में कई बगावत बिगोड़, के बचा बहार चे जनीनी हन चोड़, बाक़ी खान खोड़ बुढ़ी वया बुर्ड़ो चे। पाण सिर्फ़ शाइर हुयो या सुगड़ हुयो, उन जा समय हज़ारनि जी तादाद में शागिर्द आहिनि। इहो उन ॻाल्हि जो सबूत आहे त उन माण्हू जी उन शख़्सियत उन जी कद माप केतिरो हुयो जंहिंजा समय न बल्कि हज़ारे शागिर्द हुजनि। उहा हिकु यूनिवर्सिटी हुयो ऐं ही इल्मु अदब खे भेट आहे, ही हिकिड़े वॾे शख़्स खे भेट आहे जेको हिन उत्तर सिंध जो हिकिड़ो वॾो नालो रहियो आहे पंहिंजी तारीख़ में। जंहिंजे ज़िक्र जी ॻाल्हि कयूं त डॉक्टर नबी बख्श बलोच खां वठी करे बाक़ी नंढनि अदीबनि हुनखे भरपूर भेटा ॾिनी आहे, वॾी इज़त ॾिनी आहे ऐं मञता ॾिनी आहे, जंहिंजा किताबनि में ज़िक्र मौजूदु आहिनि। उस्ताद साईं बहार अली बहार बुर्ड़ो जी वरसी आहे, संदसि जो ही शेर त खण हिते मां खोल इहे दुंग दवाउनि जा, हीअ निझरियल नीह जी शीश हणी मां छोल, नब्ज़ छॾ नक़द वठ ॿुहण पंहिंजो ॿोल, हीअ कान बचंदी बहार चे रिय करीबे कोल, फकियूं ॿियूं मफ़ोल तो वटि नाहे बिलो बचण। तमामु शानदार प्रोग्राम आहे। असांजो सकाफ़त खाते खे बि गुज़ारिश ई आहे त हेॾे सारे महान सुगड़ शाइर कलाकार सूफ़ी दरवेश खे जे अंगण ते जेको ही प्रोग्राम उन जा शागिर्द रचाइनि था, इहो हक़ जो का सकाफ़त खाते वारनि खे आहे त इहो पंहिंजो प्रोग्राम उस्ताद अहिड़े उस्तादनि जे पाण मल्हाइनि। उस्ताद तमामु वॾी शख़्सियत हो, उस्ताद जा सभई जेके शागिर्द आहिनि, उस्ताद घणो रुखी शख़्सियत हो, फनकार भी हो, सूफ़ी रागी भी हुयो ऐं सुगड़ भी हो। उहो सुगड़ जंहिं हर सिनफ़ ते लिखियो, लिखण जो कसम लो हथोड़े कलम जा निगहबां अमी ख़ासि उस्ताद आहियो, कतो मुंह जो हक़ जी वकालत करे छा अमी खुद भी मजबूत फरियाद आयो। उस्ताद बहार अली बहार बुर्ड़ो जी वरसी तकरीब में मौजूद तमाम सुगड़न शाइरन लोक आदाब जा ॾहसनामा पहाका पिरोलियूं सतसुरियूं सिंगार शायरी पेश करे दाद जा ॾिया रोशन कया। उस्ताद बहार अली बहार के भेटा पेश कई। वरसी तकरीब में सवे माण्हुनि शिरकत कई। कैमरामैन वहीद अबड़ो सां गॾु कैसर टांवरी, आवाज़ टीवी, मीरपुर बुर्ड़ो।